नाज़रीन, वारिस ॾिनो माछी जो मेन रोड गुज़रियल केतिरनि सालनि खां मरम्मत न थियण करे तबाह थी वियो आहे। जे सबब रहवासी तोड़े ट्रांसपोर्टर सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसो था मोहम्मद बख्श बोज़दार जी हे रिपोर्ट। वारस ॾिनो माछीअ खां वसायो भुट्टो तरफ़ वेंदड़ मेन रोड तबाह थी वियो। वसायो भुट्टो ऐं भरपासे जे 100 खां वधीक ॻोठनि खे रतो देरो वारस ॾिनो माछी वॾा बोसण ऐं ॿियनि शहरनि सां मिलाईंदड़ मेन रोड वसायो भुट्टो खां वारस ॾिनो माछी रेगुलेटर ताईं मुकमिल तबाह थी वियो। रोड जा 2 मेन पुल तबाह थी विया। पुलनि खे 10-10 फुटनि जा खॾा पइजी विया। पुल टुटण सबबि मोटरसाइकिल खां अलावा कंहिं वॾे गाॾीअ जो रस्तो न रहियो, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। उन मौक़े ते इलाइक़े वासियुनि मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त पाड़े जा मौजूदा आहिनि, उन्हनि खे असां अपील कई था महिरबानी करे असांखे पुलियूं रोड ठाराए ॾियनि। कमु था कयूं रोड तां अचूं था, किन थो हले, रॻो जेको आहे त टायर कॾहिं पंचर आहिनि, कॾहिं कीअं आहिनि, असां वॾी तकलीफ़ में अची विया आहियूं। महिरबानी करे